सिंधाबादगर इतिहाद जे सदर नवाब ज़ुबैर टालपुर चयो आहे त हिन साल चौमासे जी बरसात सबब ज़राअत खाते खे तमाम घणो नुक़सान पहुतो आहे। मौसमियात खाते जे अॻकथी बावजूद सिंध हुकूमत खे बि जोगा उपाउ न वरिता। प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नवाब ज़ुबैर टालपुर चयो त बरसात सबब मीरपुर ख़ास, सागर, उमरकोट, बदीन, ठट्टो, सिजावली, मटियारी ज़िले समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि में 70 सैकड़ो फसल तबाह थियो आहे। हुन चयो त तूफ़ानी बरसात सबब सिंध में टमाटे ऐं मिर्च जो फसल 90 सैकड़ो, बसर जो फसल 50 सैकड़ो, कमंद जो फसल 30 सैकड़ो मुतासिर थियो आहे। हुन चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे, जंहिं सबबि मच्छर वधण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनम वरितो आहे। नवाब ज़ुबैर टालपुर चयो त एडुकेशन खाते आपाशी निज़ाम खे तबाह करे छॾियो आहे। आबादगार इमदादी रिलीफ जा मुंतज़िर आहिनि, पर हिन वक़्त ताईं रिलीफ मिलण जी का उमीद नज़र नथी अचे। हुन चयो त हिन वक़्त ताईं ज़राअत खाते खे 1000 अरब रुपयनि जो नुक़सान थी चुको आहे। वफ़ाक़ी हुकूमत बि आबादगारनि खे मायूस कयो आहे। नवाब ज़ुबैर टालपुर चयो त असां मुतालबो था कयूं त बरसात सबबि मुतासिर थींदड़ आबादगारनि लाइ पैकेज जो ऐलान कयो वञे ऐं तबाही जे ज़िम्मेदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। प्रेस कॉन्फ्रेंस में सैफुल्लाह गुल, अब्दुर्रहीम दर्स ऐं हाजी खान मोहम्मद बि मौजूद हुआ।